जुंगशाही में रिपोर्ट करवाए हुजूर अहमद ब्रोही। जुंगशाही लग चेयरमैन काशिफ इकबाल थैलेसीमिया केयर सेंटर तरफा गोठ झंगली खासकिली, गोठ सैयद अली असगर शाह, गोठ मोहम्मद खासकिली जी 30 गरीब खानदानन के मुकम्मल घर जूं सनतूं ऐं चाबियूं उन्हनि हवाले करण की तकरीब थी। तफ़सील मूजिब मोहम्मद इकबाल चेयरमैन काशिफ इकबाल थैलेसीमिया केयर सेंटर तरफा जुंगशाही ऐं उन जे अस्पताल शिकागो फ्रेंड्स ऑफ पाकिस्तान की मदद तहत 30 घर कायम करे वरता। ॿारनि खे मुफ़्त तालीम ॾियारी वेंदी, जंहिं करे ॻोठाणनि में ख़ुशीअ जी लहर छाइल आहे। उन सिलसिले में थैलेसीमिया फेडरेशन ऑफ पाकिस्तान सिंध चैप्टर काशिफ इकबाल थैलेसीमिया केयर सेंटर के अॻवान मुनवर भाई कैनेडा आफ्ताब डॉक्टर आमिर मरियम चयो त जेके माण्हू खुले आसमान हेठि वेठल हुआ उन्हनि जे मथां का बि छित न हुई, पर हाणे जॾहिं पंहिंजे घर में वेही पंखो हलाईंदा पोइ जेका दुआ कंदा उनजो को बि अंदाज़ो नाहे। अचो त सभु गॾिजी इन ख़ैर जे कम जो हिसो बणिजी आख़िरत संवारियूं। प्रोग्रामनि जी अॻवाणी समाजी अॻवान मोहम्मद इलियास खासकिली ॻोठाणनि सां गॾु महिमाननि खे अजरकुनि जा तोहफ़ा ॾिना ऐं शुक्रियो अदा कयो। ग़रीब माण्हुनि जी मदद करण ते प्रोग्राम में सहाफ़ी ज़ाहिद अमीर जोखियो, अली रज़ा अब्दुल वहाब, मोहम्मद अली कोरी ऐं ॿिया मौजूदु हुआ।